अरब मुल्क के इश्क जो मशहूर दास्तान लैला मजनू सॼी दुनिया में मशहूर है। स्टेज ते टीवी ते सिनेमा में कई भेरा ॾेखारियो वियो आहे। हिन अरबी फिल्म में ॾेखारियो वञे थो त केस पंहिंजे इश्क जो इज़हार माण्हुनि जे आॾो ऐं शाइरीअ जे अंदाज़ में करे थो, जंहिंजे करे लैला जे लाइ मसइला पैदा थियनि था। जॾहिं उन पीउ खे ख़बर पए थी त केस लैला जो नालो शेर ऐं शाइरीअ में वठे थो, हू ॾाढो कावड़जी थो वञे ऐं हू ऐलान थो करे त हाणे असां कॾहिं बि केस खे लैला जो रिश्तो न ॾींदासीं। ऐं हू रातो वाह हुतां हलिया था वञनि। इहो सदमो ॾाढो केस खे पहुचे थो ऐं हू चिड़ियुनि वांगुरु हेॾे होॾे डोड़ींदो ऐं लैला खे ॻोल्हींदो थो अचे। नेठि हू उन इलाइक़े में अची पहुचे थो जिते हाणे हू रहनि था पिया ऐं लैला सां हू मिलण जी उते कोशिशि करे थो। लैला हिनखे सम्झाए थी त हाणे तूं हेॾे न अचु, तुंहिंजी जान खे ख़तरो आहे ऐं तोखे सरेआम इश्क जो ऐलान न करणु खपे हा। केस ऐं लैला जे मिलण ते पहिरो लॻायो थो वञे। लैला जो पीउ पंहिंजा माण्हू बीहारे थो छॾे त जीअं केस कॾहिं बि हुननि जे खेमनि जे वेझो न अचे। जुदाई में लैला बीमार पइजी थी वञे। केस लैला सां मिलण लाइ हुननि जे घरनि जे वेझो अचे थो। केस खे पकिड़े बेहद मारे ज़ख़्मी कयो थो वञे। केस जो पीउ लैला वटि इल्तिजा खणी अचे थो त जेको कुझु थियो आहे उनखे दरगुज़र कयो वञे। केस खे मासूम सम्झी करे हुनजी मोहबत पाक आहे ऐं इहो रिश्तो केस खे ॾिनो वञे, पर लैला जो पीउ साफ़ इनकार थो करे। इहो सदमो लैला खे ॾाढो पहुचे थो। सरेआम ऐलान करायो थो वञे त अॼु खां पोइ केस लैला जे आसपास नज़र न अचे, उन सां मिलण जी कोशिशि न करे, उन्हनि जे घरनि जे वेझा न अचे। ॿी सूरत में अगरि ॾिठो वियो त हुनखे क़त्लु कयो वेंदो। लैला जे पीउ खे सम्झायो थो वञे त हिकु शाइर जी शाइरी खे वठी करे एॾो मसइलो न कयो। लैला जी शादी कराई वञे थी हिकु वर्द नाले शख़्स सां। इहो सदमो लैला जे लाइ ऐं केस जे लाइ हुयो। केस लैला खे हुते रवानो थींदे ॾिसंदो रहे थो ॾुख में। लैला जी जुदाई में केस खां सभु कुझु विसरी थो वञे। सिर्फ़ु हुनखे लैला ई यादि आहे ऐं हू चिड़ियुनि वांगुरु भटकंदो अचे थो। केस जी जुदाई लैला खे बीमार करे थी विझे ऐं लैला उन बीमारी जी हालत में मरी थी वञे। इहा ख़बर जॾहिं केस खे पए थी त हू बि मरी थो वञे।